जी है, ये है जानिब जो घर। चाचा जानिब हिन घर में अकेलो रहंदो आहे छा? हाँ, वो आहे ही अकेलो। चाचा वो वरी कीअं? जो 1999 में असांजे ॻोठ में वॾो तूफ़ान आयो, उन में इलाही माण्हू मरी विया हुआ। ऐं उन राति उन तूफ़ान में उन दरिया में जानिब जा माउ पीउ लुड़ी विया हुआ। हिन खे त अल्लाह पाक अलाए कीअं बचाए छॾियो। ओहो अफ़सोस। चाचा आऊं भी का परे जी छोकरी कोन आहियां, आऊं भी हिन इलाइक़े जी आहियां। चाचा एनजीओएस में कम कंदे मूंखे अहिड़ा अलाए केतिरा माण्हू मिलंदा आहिनि जिन्हनि जा घर भाती उन्हनि खां विछड़ी विया आहिनि। हा जी है, तव्हांखे हर हिकु माण्हू अहिड़ो ई मिलंदो। ख़ैर चाचा मूंखे इहो ॿुधाए त जानिब खे गुम थींदे केतिरा ॾींहं थिया आहिनि? जी है, 5-7 ॾींहं त थी विया हूंदसि। चाचा अव्हां पोइ थाणे ते एफआईआर कटराई आहे या न? न थी है, पुलिस वटि त विया ई कोन आहियूं। रुगो रही सभु मतारे खान वटि वियासीं, उन अॼु ताईं कुझु कोन कयो आहे। चाचा तव्हांखे पुलिस वटि वञणु ज़रूरु खपंदो हुयो। जी है, पुलिस बि रही सॼी। असांखे त इहो शक आहे त जिन माण्हू जानिब खे खयो आहे उहो बि रही सॼा ई माण्हू आहिनि। अफ़सोस रही कुझु कोन कयो त पुलिस वरी कुझु। चाचा इन जो मतिलबु आहे त जानिब जे अगवा थियण जा पहिरां रईस मतारे खान ॾे वञनि था। हा जी, वो आहे न गोलो, वो आहे ई रईस मतारे खान जो माण्हू। उन गोले ई जानिब खे अगवा कयो आहे। पर जीअं हिकिड़ी ॻाल्हि चवां, इहा ॻाल्हि लिखिजांइ न, छो जो जानिब हिते जे माण्हुनि लाइ लिखंदो हो, हुननि जे ॾुखनि हुननि जे सूरनि ते इहे ॻाल्हियूं लिखंदो हो, जीअं तॾहिं त खॼी वियो आहे। चाचा हाणे आऊं सॼी ॻाल्हि सम्झी वियसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।